अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे कलोड़ा दौरे हुकूमत 1681 ईस्वी खां 1783 ईस्वी। लेखक गुलाम मोहम्मद लाखो। छापो अवल साल 2004 ईस्वी। छापो ॿियो साल 2021 ईस्वी। छपराईंदड़ सिंधी सादगर हैदर चौक गाड़ी खातो हैदराबाद सिंध। किस्त ॾहीं मियां नसीर मोहम्मद। मियां शाह अलीअ जी शहादत खां पोइ सन 1068 हिजरी 1657 ईस्वीअ में संदसि भाइटियो मियां नसीर मोहम्मद कलोड़नि जो नओं अॻवान थियो। पाण मियां इलियास जो पुटु हो। मियां साहब जी ज़िंदगीअ खे 3 दौरनि में तक़सीम करे सघिजे थो। हिक दौर में पाण तालीम ऐं तरबियत वठी सरगर्म थियो। पंहिंजे चाचे मियां शाह अलीअ सां गॾु ज़मींदारी वधाइण, मुरीदनि ख़ादमनि जी तरबियत करणु, घाड़वा जे खोटराईअ में दिलचस्पी वठण ऐं आख़िर में मुग़ल लश्कर ऐं ओड़े पाड़े जे ज़मींदारनि सां मुआरिका करण ताईं पाण मसरूफ़ अमल रहियो। हिन दौर में भरपासे जे पीरनि ऐं शेखनि सां मुलाक़ातूं कयाई ऐं मुख़्तलिफ़ दरगाहुनि ते वञी रूहानी मंज़िलूं तय कयाई। नौशाही सिलसिले जे सरवाण नौशाह गंज बख़्श कादरी वफ़ात 1064 हिजरी सां पिणु संदसि मुलाक़ात जो ज़िक्र मिले थो। मुक़दमा कुलियात सरफराज़ सिफ़ो 19 सैद ख़िज़र नौशाही कराची 1996 ईस्वी। ॿिए दौर में पाण पंहिंजे मुर्शिद ऐं चाचे जी शहादत खां पोइ कलोड़नि जो सरवाण बणियो। टें दौर में मियां साहब पीर ऐं मुर्शिद वारी मञियल हैसियत सां गॾु सिंध जे कुझु वधीक हिसनि ते क़ाबिज़ थियो ऐं कलोड़नि जी ख़ानदानी हुकूमत जो बुनियादु रखियाई। हिते असीं संदसि ॿिए दौर बाबति गुफ़्तगू कंदासीं। जंहिं वक़्तु मियां नसीर मोहम्मद गादी नशीन पीर बणियो, उन वक़्तु शाहजहान खे संदसि पुटु औरंगज़ेब क़ैद कयो ऐं हुकूमत ते कब्ज़ो कयो। दारा ऐं औरंगज़ेब जे विच में खाना जंगी थी। अक्सर लड़ायूं सिंध जे मैदाननि ते लड़ियूं वयूं, छो त दारा साम्हूंगढ़ वटि शिकस्त खाई मुल्तान खां सिंध में दाख़िल थियो ऐं पोइ कच्छ पहुतो। कच्छ मां मोटंदे वरी बि सिंध मां लंघियो। हिनखे 21 ज़ुल्हज 1069 हिजरी 3 अगस्त 1659 ईस्वीअ ते क़तलु कयो वियो। दारा ऐं औरंगज़ेब जी कशमकश ऐं सिंध में दारा जी चुरपुर ते हमअसर ज़रियनि जी मदद सां सैयद असामुद्दीन राशिदी मुफ़सिल तरह सां लिखियो आहे। मकलीनामा सिफ़ो 382 383 ऐं पिणु सिफ़ो 401 खां 424 सिंधी अदबी बोर्ड 1967 ईस्वी। ईअं बि थी सघे थो त मरकज़ में बादशाह गर्दीअ जो फ़ाइदो वठी मियां शाह अलीअ खे क़तलु कयो वियो हुजे। उन्हनि हालतुनि में मियां नसीर मोहम्मद पीर ऐं मुर्शिद बणियो। हालतूं संगीन हुयूं। दुश्मननि अॻिते हली मियां लाइ मैदान खड़ो कयो। उहे माण्हू अञा ज़िंदा हुआ जन संदसि चाचे खे मारायो हो। उन हालत में खेसि हिकु हिकु क़दम संभाले खणो पियो। मियां साहब वरी दूर अंदेशीअ सां ज़मीनुनि खे संभालियो ऐं मुरीदनि ख़ादमनि जो तादाद वधायो। निठ हालतूं हिकु भेरो वरी तसादुम तरफ़ वधियूं। मीर अली शेर लिखे थो, हीउ मुर्शिदीअ में पंहिंजनि वॾनि खां अॻिते वधी वियो ऐं वक़्त जा माण्हू संदसि जमायत ते हसद करणु लॻा। नेठि मुल्की माण्हुनि तकरार करे बखर जे मुग़लनि खे बरगलायो, जंहिं करे हू लाचार थर ॾांहुं हलियो वियो। थोरनि ॾींहंनि खां पोइ पोख पला जा इंसान जे कुत गुज़र लाइ ज़रूरी आहे जे ज़रियनि न हुजण करे मोटी अची पंवरनि जी हद में रहणु लॻो। पवननि जो सरदार मीर पंवार बखर जे हाकिम सां सलाह थी हिकु ज़बरदस्त लश्कर, जंहिंमें सेवीअ जो हाकिम मिर्ज़ा ख़ान पनी पिणु हो, वठी आयो। थोरी ठका ठुकीअ खां पोइ मिर्ज़ा ख़ान खेसि सुलह सां घुराए पंहिंजे चाचे मोहब्बत ख़ान तां आलमगीर जे दरबार में ॾियारे मोकिलियो। होॾां हिते हू गपल अरसो जेल में रहियो। हेॾां बाक़ी बचियल फ़क़ीरनि ते कई दफ़ा हमला कया विया। नेठि घणे अरसे खां पोइ हू जेल मां आज़ादु थी पंहिंजे वतन वरी आयो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 258। मीर अली शेर जो हीउ बयानु तमामु घणी अहमियत रखे थो, लेकिन हिते हिकु ॿ सवाल तवजो तलब आहिनि। हिकु त मियां साहब जी थर ॾे रवानगी ऐं वापसी, ॿियो त मक़ामी ज़मींदारनि ऐं हाकिमनि सां तसादुम ऐं गिरफ़्तारी। पाण गिरफ़्तार कहिड़े साल में थियो? तारीख़ कलोड़ा जे मुसन्निफ़ ग़ुलाम रसूल महर पिणु मीर अली शेर कानीअ जे हिन बयान जो तजियो त कयो आहे। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 155 खां 157 सिंधी। ग़ुलाम रसूल महर बहावलपुरी ज़रियनि जे हवाले सां लिखियो आहे त मियां साहब मुल्तान ऐं लाहौर में वञी पनाह वरिती। ही राय दुरुस्त कोन्हे, लेकिन को ख़ासि नतीजो कढी न सघियो आहे। हालतुनि जी तारीख़ ऐं मरूज़ी तजिज़िए खां पोइ असांजो ख़्यालु आहे त मियां साहब
नओं शेख मुर्शिद बणजण सां ई तमामु जल्द थर ॾे हलियो वियो हूंदो, छो त उन्हनि हालतुनि में संदसि गिरफ़्तारी या क़त्ल बि थी सघियो थे। उन्हनि हालतुनि में संदसि गिरफ़्तारी कलोड़नि ऐं ख़ुदि तहरीक लाइ बि नुक़सानकार थिए हा। कुझु वक़्फ़े खां पोइ पाण चांडका मोटी आयो ऐं ज़मींदारी वधायई, ख़ानगी मसइला निबेरे मुरीदनि ख़ादमनि जो तादादु वधायई, न रुगो एतिरो पर उन्हनि जी रूहानी, मादी ऐं फ़ौजी तरबियत ते बि ध्यानु ॾिनई। उन सबबि हू पंहिंजनि वॾनि खां बि अॻिते वधी वियो। उन हालत में मक़ामी ज़मींदारनि में हसद जी बाहि भड़की उथी ऐं उहे बखर जे फ़ौजदार वटि मियाँ जे ख़िलाफ़ दाही थिया। हिन ॾिस में शिकायत कंदड़नि में ख़ासि नालो मीर पंवर जो खयो वियो आहे। मीर पंवर नाले हिकु ॿियो किरदारु बि हिन खां अॻु थी गुज़रियो आहे, जो मक़ामी मुग़ल अमलदारनि जे हथां मारिजी वियो हो। तारीख़ मज़र शाहजहानी, सिफ़ो 303 सिंधी तर्जुमो। दाह जे मोट में बखर जो हाकिम तहरुक में आयो। सिबिय जो हाकिम मिर्ज़ा ख़ान पनी बि बखर जे नवाब जी मदद लाइ अॻिते आयो। हेॾी सारे सरकारी लश्कर ऐं मक़ामी ज़मींदारनि जी मदद हूंदे बि मियां नसीर मोहम्मद खे शिकस्त न ॾेई सघिया। ज़ाहिर आहे त बाक़ी उहो ई तरीक़ो बचियो हो त मियाँ खे सुलह जे ॻाल्हियुनि लाइ घुराए ऐं पोइ गिरफ़्तार कजे। गिरफ़्तारीअ खां पोइ मिर्ज़ा ख़ान पनी मियाँ खे पंहिंजे चाचे मोहब्बत ख़ान जे हथां आलमगीर जे दरबार में मोकिले ॾिनो। उन हूंदे बि पुठियां मुग़लनि ऐं कलोड़नि जे लश्कर जा दंगल हलंदा रहिया। हिते सवाल थो उथे त मियाँ जी गिरफ़्तारी कॾहिं ऐं कहिड़ियुनि हालतुनि में अमल में आई ऐं उन वक़्तु बखर जो नवाब केरु हो। हिन सवाल जो जवाबु मुफ़सिल तौर या सरसरी तरह सां बि कंहिं बि तारीख़ में आयल कोन्हे। असीं हिन सवाल जो जवाबु अदे औरंगज़ेब जे इब्तिदाई हालतुनि ऐं अयामकारीअ जे आईने में ॻोल्हण जी कोशिशि कंदासीं। औरंगज़ेब जी शहनशाहत जी इब्तिदा कश्तो खून, ख़राबी ऐं खुजालत सां थी। सख़्त गिर इंतज़ामी क़दमनि ऐं अक़लियती मज़हबी धुरनि ख़िलाफ़ कनि फ़ैसिलनि बरे सग़ीर में समाजी हालतुनि में वॾी छिकताण पैदा कई। काबुल ऐं पिशावर में खटक ऐं यूसुफ़ज़ई कबीलनि सिविल वार जी नौबत पैदा कई। शेवाजी दखन में फ़ौजी ऐं सियासी दबाव वधाए रहियो हो। अज़ीम पश्तो शाइर ख़ुशहाल ख़ान खटक औरंगज़ेब जो सख़्तु मुख़ालिफ़ हो ऐं हू 4 साल 1075 हिजरी खां 1079 हिजरी क़ैद में रहियो। ख़ुशहाल ख़ान खटक सन 1101 हिजरी 1689 ईस्वीअ में वफ़ात कई। हिन पंहिंजे शाइरीअ में औरंगज़ेब खे निहायत बुरनि लफ़्ज़नि में यादि कयो आहे। सन 1080 हिजरी 1669 ईस्वीअ में औरंगज़ेब जे कुझु फ़रमाननि हिंदुनि में बेचैनी पखेड़े छॾी। हिंदुनि जा मुख़्तलिफ़ हंधनि ते मंदर ड्राठा विया। उन करे अॻियनि मुग़ल शहनशाहनि जी मज़हबी रवादारीअ वारी पॉलिसीअ खे काफ़ी नुक़सानु पहुतो। सन 1080 हिजरी 1670 ईस्वीअ में काबुल जी सूरत हाल वधीक ख़राब थी। शेवाजी सूरत ते हमिलो कयो। 1083 हिजरी 1672 ईस्वीअ में बेजापुर में सिविल वार थी। शेवाजी हबलीअ ते हमिलो करे काफ़ी दौलत मेड़ी। 1085 हिजरी 1674 ईस्वीअ में शेवाजी शहनशाह बणिजी वियो ऐं छतरपति जो लक़ब अख़्तियार कयई। पिशावर ऐं हसन अब्दाल में हालतूं निहायत संगीन थियूं। तॾहिं औरंगज़ेब सख़्तु परेशान थियो। हिंदुस्तान जो शहनशाह हालतुनि खे मुंहुं ॾियण ऐं सुधारण लाइ पंहिंजे सिर हसन अब्दाल रवानो थी वियो, जिते 1.5 साल रहियो। औरंगज़ेब 1085 हिजरी 1674 ईस्वी ऐं वरंदे साल यानी त 1086 हिजरी 1675 ईस्वीअ में पिशावर वादीअ में मौजूदु हो। उहो ई दौरु आहे जॾहिं पाण पठाणनि सां मुंहुं ॾींदे सॼे सिंधु माथर ख़ासि करे सिंध जे हालतुनि बाबति पिणु रिपोर्ट तलब कई हूंदाई। औरंगज़ेब जे इब्तिदाई 18 साला हुकूमती कारकर्दगीअ लाइ ॾिसो कैम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया जुल्द 4 सिफ़ो 222 खां 259। यादि रहे त ख़ुदि औरंगज़ेब शाहजहान जे दौर में मुल्तान ऐं सिंध जो वाइसराय रहियो हो। उन करे हिन खे हिते जे हालतुनि बाबति अॻु में ई अंदाज़ो हो। औरंगज़ेब सन 1648 खां 1652 ईस्वीअ ताईं ठटे ऐं मुल्तान जो वाइसराय रहियो। शाहजहान खे ख़तनि रस्ते पाण हितां जी संगीन हालतुनि खां बाख़बर कंदो रहियो। आदाब आलमगीर जुल्द अवल सिफ़ो 24 खां 26, इदारा तहक़ीक़ात पाकिस्तान लाहौर 1971 ईस्वी। बादशाह ख़ुदि सिंध बाबति जेकॾहिं रिपोर्टूं न बि घुरियूं हुजनि
तॾहिं बि मक़ामी ज़मींदारनि बखर जे नवाब ऐं सिबीअ जे हाकिम मियां नसीर मोहम्मद जे वधंदड़ ताक़त खां ख़ौफ़ज़दा थी मौक़े जो फ़ाइदो वठी पिशावर में शहनशाह खे ज़रूरु इतला फ़राहम कया हूंदा। उन सूरत में यकीन आहे त औरंगज़ेब जी ताईद सां सभिनी मुखालिफ़नि गॾिजी मियां सां मुआरिका कया। नाकामीअ जे सूरत में सुलह जे बहाने मियां खे गिरफ़्तार करे आलमगीरी दरबार में पहुचायो वियो। मीर अली शेर खान उन वक़्त जे बखर जे नवाब जो नालो न लिखियो आहे, लेकिन औरंगज़ेब जे पिशावर में हुजण वारे दौर में जेकॾहिं कारवाई अमल में आई हूंदी त उन वक़्तु पक सां मीर याक़ूब अली बखर जो नवाब हो। मीर याक़ूब अली 1670 ईस्वीअ खां 1675 ईस्वीअ ताईं बखर जो नाज़िम रहियो। लबे तारीख़ सिंध सिफ़ो 99 सिंधी छापो। ग़ुलाम रसूल महर कुझु ॿियनि ज़रियनि जे हवाले सां लिखियो आहे त बखर जो नवाब मोहब्बत ख़ान हो। ईअं बि लिखियो अथसि त शहज़ादो मुइज़ुद्दीन ख़ुदि मियां जे ख़िलाफ़ु क़दम खणण लाइ सिंध आयो हो। तारीख़ कलोड़ा जुल्द अवल सिफ़ो 154 155 सिंधी। मोहब्बत ख़ान नाले को बि बखर जो नवाब मुक़ररु न थियो। वधीक ही त शहज़ादो मुइज़ुद्दीन सिंध में घणो पोइ आयो हो। मियां नसीर मोहम्मद 968 हिजरी 1657 ईस्वीअ में पीर तरीक़त जो मनसब संभालियो। इम्कानी तौर ते हिन खे 986 हिजरी 1675 ईस्वीअ में गिरफ़्तार कयो वियो। उहो अरसो 18 सालनि ते मुहित आहे। हिन सॼे अरसे में मियां साहब एतिरो त ताक़तवर थी चुको हो जो आख़िरकार सभिनी मुखालिफ़ क़ुवतनि गॾिजी संदसि ख़िलाफ़ कार्रवाईअ में हिसो वरितो। मियां साहब कॾहिं ऐं कीअं आज़ादु थियो उन सवाल जो जवाबु ईंदड़ वर्कनि में ॾिनो वेंदो। मीर अली शेर खान लिखे थो त मियां क़ैद मां आज़ादु थी आयो त पोइ हिन जो दौरु पुरअमन गुज़रियो ऐं को बि नाख़ुशगवार वाक़ियो पेश न आयो। लेकिन पोइ बि लिखे थो त मीर याक़ूब सां जंग करे सोभारो थियो। तहफ़तुल कलाम सिंधी छापो सिफ़ो 259। ही तज़ाद भरी राय आहे। असल में मीर याक़ूब सां जंग अॻु में थी हुई।